ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 180 किस्त में अवां ॾिसंदा त रबनि जी मीरा कंहिं कशालनि कंहिं सूरनि कंहिं सदमनि जे विच में जकड़ियल आहे। ख़बर नाहे त मीरा जे पेरनि में कहिड़े ज़ुल्म जा ज़ंजीर जकड़ियल आहिनि जो मीरा वीचारी कॾहिं कमाल ख़ान जहिड़े कमीने इंसान जे ज़ंजीरनि में जकड़जी वञे थी त कॾहिं वरी मीरा जे हथनि में कंहिं ग़ुलाम जहिड़े दलाल भाव जा ज़ंजीर जकड़जी वञनि था। आख़िर रब ऐं मीरा जो कसूर कहिड़ो आहे तो उहे हिक ॿिए सां प्यार कंदा आहिनि? छा रब ऐं मीरा प्रेमी आहिनि? इहो ई उन्हनि जो वॾो ॾोह आहे? छा रब ऐं मीरा सिर्फ़ु प्यार करण जो ही सभ खां वॾो पाप खणी छॾियो? ज़हर ज़िंदगी ड्रामे लिखण वारे राइटर नूर ज़हूर साहब रब ऐं मीरा जो मुक़दर में एतिरियूं तकलीफ़ूं ऐं कशाला छो लिखी छॾिया? ज़हर ज़िंदगी बणाए छॾी आहे मीरा ऐं रबनि जे सदाईं सदमनि में सूरनि में पंहिंजी महबूबा मीरा खे यादि कंदो रहियो। रबनि जी रूह जी मीरा जंहिंखे रबनि पंहिंजी रूह जी राणी बणाए छॾियो ऐं मीरा जंहिं रबनि खे पंहिंजी रूह जो राणो बणाए छॾियो। ख़बर नाहे त इन्हनि ॿिन्हिनि जे मुक़दर में एॾो सख़्तु मुक़दर अलाए कीअं लिखिजी वियो आहे जो कमाल ख़ान जहिड़ा कमीना इंसान बि उन्हनि खे दर दर जा धिका खाइण ते मजबूर करे छॾनि था। ज़ुल्म जा ज़ंजीर एॾा त मज़बूत ऐं पापी आहिनि जो रबनि ऐं मीरा सदाईं हिक ॿिए खां दूर रहनि था। ज़हर ज़िंदगी ड्रामे में ईंदड़ 180 किस्त में छा थींदो? छा ग़ुलाम जहिड़ो कमीनो इंसान रबनि ऐं मीरा जे मुक़दर ते कंहिं शाइर छा ख़ूब शेर लिखियो आहे त ॾुखिया सुखिया ॾींहड़ा गुज़ारे छॾियासीं के नथा विसरनि के विसारे छॾियासीं। ॾुखिया सुखिया ॾींहड़ा गुज़ारे छॾियासीं के नथा विसरनि के विसारे छॾियासीं। रोइण जी आदत अॻु न हुई अखियुनि खे पर रुनासीं त राज ई रोआरे छॾियासीं। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी टीवी खे। अल्लाह हाफ़िज़।